अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडग्राण में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभु खां पहिरियां पहुचंदी रहे। त कमदार पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हां हाणे होशियार थी वञिजो, या जेका उछल आहे उहा असांखे हाणे नवाज़ जे मथां हणणी आहे ऐं नवाज़ खे हाणे ख़ौफ़ ॾियणो आहे। हू ड्राइवर थी करे हिकु रेस वॾे जी गाॾी विकिणी अथई। छा असां हाणे हुनखे माफ़ु करे छॾींदासीं? ईअं हरगिज़ थी नथो सघे। ऐं ॿिए पासे तो फिज़ा जी मां फिज़ा खे चवंदो त तूं एतिरो न सोच, मां तोखे हिकु सची ॻाल्हि ॿुधायां त तूं नूर खे छॾे ॾे, इहा तो इलाही भली ॻाल्हि आहे। ऐं ॿिए पासे यूसुफ पंहिंजी घरवारी खे चवंदो त तोखे त ख़बर आहे मां बिना दौल जे डांस कराईंदो आहियां। अगरि इहा सनम मूंखे ॿनी ॾे थी त पोइ मां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदुसि। पूरी चवंदो त ईअं कॾहिं बि थी नथो सघे। सनम हिकु ऑफिसरणी आहे, हू तुंहिंजो चवणु कॾहिं बि नथो करे सघे। हू हिकु पुलिस ऑफिसर आहे, हू तुंहिंजो कॾहिं बि चवणु न कंदो। ऐं ॿिए पासे तो शाहिद जी मासी शाहिद खे चवंदो त तूं मुंहिंजे फ़ैसिलनि ते अमल कर। शाहिद चवंदो त मां तुंहिंजे फ़ैसिले ते कहिड़ो अमल कयां? तुंहिंजा फ़ैसिला मौसम जीअं मटिजी वञनि था रोज़ रोज़। तूं पाण ॿुधाए त मां तुंहिंजे फ़ैसिले ते कीअं अमल कयां? ऐं ॿिए पासे तो कमदार रेस खे चवंदो त यूसुफ तुंहिंजे मथां हमिलो कयो, मां उनखे हाणे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। हू त तोखे मारे चुको हो, लेकिन इहा रब जूं दुआउनि जो तोखे हयाती ॾिनई। ऐं ॿिए पासे तुंहिंजा नसीब आहे जो तूं बची चुके आहिनि। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।